बोर्ड मुतासरीन बहाली कमेटी पारां हिक शाम सिंध जे बोर्ड मुतासरीन जे नाव जे उनवान सां हैदराबाद जे तालके कासमाबाद जे नसीम नगर में सिंध यूनाइटेड पार्टी जे ऑफिस साम्हूं सूफियाणी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध जो नाले वारो सूफ़ी रागी उस्ताद रजिब फ़कीर सुरनि जी वर्खा कई ऐं महफ़िल खे झुमाए छॾियो। महफ़िल में SUP सरबराह साईं चौलाल महमूद शाह, जसकम जे सीनियर अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी, सिंध सूफ़ी फोरम जे डॉक्टर बदर चन्ना, CN न्यूज़ जो सरवाण अली पिताफ़ी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टर बदर चन्ना जो चवणु हो त हुकूमत जी लापरवाही ऐं ग़फ़लत सबबि लखे सिंधी कैंपुनि में बेयारो मददगार वेठल आहिनि। बोर्ड मुतासरीन जी बहाली ऐं संदन ॻोठनि तोड़े ज़मीननि मां पाणी निकाल लाइ जंगी बुनियादनि ते उपाउ वरिता वञनि। सियासी ऐं समाजी अॻवान पुनल सारियो CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त लखे बोर्ड मुतासिर थियल सिंधी हिन वक़्त ताईं कैंपुनि में वेठल आहिनि। उन्हनि खे न घर ठाहे ॾिना विया आहिनि ऐं न ई उन्हनि खे को रिलीफ मिलियो आहे, जॾहिं त बोर्ड मुतासरीन बहाली कमेटी, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौम परस्त ऐं ॿियूं सियासी पार्टियूं शामिल आहिनि, उन्हनि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मेडिकल कैंपूं लॻायूं आहिनि ऐं राशन तक़सीम कयो आहे। जसकम जे सीनियर अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी चयो त सिंध खे हथरादू बोर्ड सां ॿोड़ियो वियो आहे। लखे सिंधी कैंपुनि में बेयारो मददगार वेठल आहिनि। हुकूमत खां मुतालबो था करियूं त बोर्ड मुतासरीन खे थधि खां बचाइण लाइ हंगामी बुनियादनि ते गरम कपड़नि जो बंदोबस्त कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।